क्लास में सभिनि खां पहिरियों हूंदो आहे जीव घरड़ो। हाणे जीव घरड़ो तक़रीबन मुंहिंजे ख्याल में सभिनि जो पढ़ियल हूंदो, जे नाहे पढ़ियल त मां इन करे थोरो उनखे ब्रीफ थो करे वञा, एक्सप्लेन करे थो वञा, जंहिंजो नाहे पढ़ियल जीअं उनजो थोरो कॉन्सेप्ट क्लियर थी वञे। साइंस हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अची वञे, MCQs तव्हां केतिरा यादि कंदो, 10 15 20 30 केतिरा यादि कंदो। जेकॾहिं तव्हां कॉन्सेप्ट क्लियर हूंदा न तव्हांजा, मिसाल था वठूं, तव्हां हिकिड़ो टॉपिक पढ़ी आहियो फोटोसिंथेसिस, ठीकु आहे। हाणे फोटोसिंथेसिस तव्हांजो सुठे तरीक़े सां पढ़ियल आहे, तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर आहे। हाणे इन में जेॾो मर्ज़ी घुमाए फिराए करे, छो इन में 100 क़िस्म जा MCQs ठही सघनि था न, त पोइ तव्हां उन में आसानी सां हल करे वेंदो। सो इन करे साइंस पढ़ण जो तरीक़ेकार इहो थो त जेके टॉपिक्स हुजनि उन्हनि जो वञी करे कॉन्सेप्ट सम्झी ईंदा कयो। हाणे अचूं था पिया जीव घड़े ते सेल छाखे चइबो आहे। जे ॾिसो का बि भित हूंदी आहे, असांजो प्लस्तर थियल हूंदो आहे, बाज़ारि ईअं लॻंदो आहे सॼी भित हिकु ई। हे असांजो जेको जिस्म आहे हे बि ईअं भित वांगुरु आहे, बाज़ारि ईअं लॻंदो आहे मथां हे खल अथसि, ईअं लॻंदो आहे सॼो हिकिड़ो ई आहे। पर असां जेकॾहिं प्लस्तर हटाए करे ॾिसंदा आहियूं त असांखे हीअं भितियूं नज़र ईंदियूं, सोई सिरूं नज़र ईंदियूं आहिनि। असांखे ख़बर पवंदी आहे त जेका भित आहे उहा दरअसल सिरनि मां ठहियल आहे, यानी सिरूं मिली करे असांजी भित ठाहींदियूं आहिनि, ठीकु आहे। ईअं इंसानी जिस्म जेको हूंदो आहे उहो जीव घरड़नि जो ठहियल हूंदो आहे। ईअं सम्झो त हे इंसानी जिस्म मुराद आहे जानदार कोई बि हुजे, साह वारो जेकी बि शइ हूंदी, तोड़े ॿूटा हुजनि, तोड़े जेको आहे सो जानवर हुजनि, उन्हनि ॿिन्हिनि जो जेको जिस्म ठहियल हूंदो, जेको स्ट्रक्चर ठहियल हूंदो, उहो छा मां ठहियल हूंदो, जीव घड़नि मां। हाणे हे भितियूं जीअं सिरूं जेके चोकुंडूं हूंदियूं आहिनि, जेके जीव घड़ा हूंदा आहिनि, इहे गोल हूंदा आहिनि। यानी को बि जानदार हूंदो उनजो जिस्म कुझु हिन टाइप जी शक्लुनि मां ठहियल हूंदो। हाणे इहे जीव घड़ा एॾा नंढा हूंदा आहिनि जेके असां आम अख सां नथा ॾिसी सघूं, ठीकु आहे। ऐं इनखे असां खूरबीन ज़रिए, माइक्रोस्कोप जे ज़रिए ॾिसंदा आहियूं, ठीकु थी वियो। हाणे जीव घड़े जी डेफिनेशन छा आहे? जानदार जे जिस्म जो बुनियादी एको, बेसिक यूनिट ऑफ जेको आहे सो लिविंग ऑर्गेनिज़म्स, जेके बि जानदार आहिनि उन्हनि जे जिस्म जो बुनियादी एको। जीअं हाणे मुंहिंजो जिस्म आहे, जेकॾहिं असां इहो चऊं त इहो बेसिकली छा मां ठहियल आहे, जीअं भित हूंदी आहे न आख़िरी जेको आहे सिरनि मां ठहियल हूंदी आहे, सो हे जीव घड़े मां ठहियल हूंदो आहे। अच्छा, सिर्फ़ु इंसान न, जानवरनि में जेके बि अचनि था, कुतो, ॿिली, गॾो, घोड़ो, पिपल जो वणु, निम जो वणु, अंब जो वणु, जेतिरा बि आहिनि, सारी जो फसुल थियो, माना जानदार शइ जेका बि हूंदी आहे, ॿूटा हुजनि, तोड़े जानवर हुजनि, सभु जा सभु छा मां ठहियल हूंदा आहिनि, जीव घड़े मां ठहियल हूंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे इन जीव घड़े खे असां जेकॾहिं वॾो करे ॾिसूं त इहो कुझु हिन टाइप जो ठहियल हूंदो आहे, हिन टाइप जो ठहियल हूंदो आहे। हाणे जेको इन जे विच ते आहे, जीअं आहे ई नालो ज़ाहिर पियो आहे त इहो विच ते आहे, इन करे इनखे सिंधी में चयो वेंदो आहे मर्कज़, ऐं इंग्लिश में इनखे चयो वेंदो आहे न्यूक्लियस, ठीकु आहे। हे जेको विच ते हिसो हूंदो आहे इनखे छा चयो वेंदो आहे, मर्कज़ या न्यूक्लियस। अच्छा, हे जेके ॿाहिरों जेका भित वांगुरु हूंदी आहे, जीअं घर जे ॿाहिरों कीअं भित ॾिनल हूंदी आहे या वॉल ॾिनल हूंदी आहे, इनखे चइबो आहे सेल मेम्ब्रेन। छा चइबो आहे? सेल मेम्ब्रेन, जंहिंखे पाण सिंधी में चवंदासीं जीव घरड़े जी झली। हाणे इनखे सेल मेम्ब्रेन या जीव घरड़े जी झली छो चइबो आहे? छो जो इहा तमामु थिन लेयर हूंदी आहे। जीअं तव्हां ॾिठो हूंदो न कॾहिं ट्रैक्टर ट्राली ते या वरी जेको आहे सो ट्रक वग़ैरह ते बूं खणी वेंदा आहिनि या वरी कपह खणी वेंदा आहिनि, उनखे हिकिड़ी जेको आहे सो हिकिड़ो नंढड़ो तओ ॾिनल हूंदो आहे कपिड़े जो या वरी बोरियुनि जो, हिकिड़ो सन्हड़ो तओ, जंहिंजो कमु सिर्फ़ु छा हूंदो आहे, उहा झली हूंदी आहे, यानी कि सिर्फ़ु झल ॾेई बीठी हूंदी आहे, ठीकु आहे। सो हिन जो कमु बि इहो हूंदो आहे त हिन न्यूक्लियस जे अंदरि जेको मवाद आहे उनखे जस्ट झले करे बीठी हूंदी आहे। जीअं केक जे ॿाहिरों तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ी लेयर हूंदी आहे सन्हड़ी पने जी चढ़ियल हूंदी आहे, उहा असां लाहे वठंदा आहियूं, हे ईअं सन्हड़ी हिकिड़ी सेल मेम्ब्रेन हूंदी आहे। हाणे हे थी वियो मर्कज़, हे थी वई जीव घड़े जी झली, ॿ असां पढ़ी वरितासीं। हाणे इन जे विच वारो जेको हिसो आहे, जंहिंखे मां रेड कलर जो हे शेड कयां थो, यानी कि हिन ऐं हिन जे विच में जेको हे सॼो एरिया आहे, हाणे इनखे चइबो आहे साइटोप्लाज़म। इहे मां तव्हांखे टई नाला तरतीब सां लिखी ॾेखारींदुमि। हे जेको विच वारो हिसो आहे, यानी कि हितां खां वेंदे हिनखे छॾे ऐं हिन जे विच में, ठीकु आहे, ईअं सम्झो हे कमरो आहे, ॿाहिरीं भित आहे, इन जे विच वारो जेको हे ख़ाली जॻह आहे, इहा असल में ख़ाली त न हूंदी आहे, इनखे चइबो आहे साइटोप्लाज़म। हाणे इहो जेली वांगुरु मादो हूंदो आहे, जेली तव्हां खाधी हूंदी न, जेका असां कस्टर्ड वग़ैरह विझंदा आहियूं, रेड या ग्रीन कलर जी जेली वांगुरु पिलपिलो मादो हूंदो आहे, ठीकु आहे। सो हाणे बेसिकली असां जीव घड़े जा टे जेको आहे सो हिसा पढ़ियासीं। पहिरियों नंबर हुयो सेल मेम्ब्रेन। जेकॾहिं ॿाहिरों खां असां अचूं, हितां ईंदासीं त अॻ में असांखे छा टकिरंदो, सेल मेम्ब्रेन, जीव घड़े जी झली, ठीकु आहे। सो पहिरियों आहे सेल मेम्ब्रेन, ॿियों असांजो छा आहे, साइटोप्लाज़म, ऐं टियों नंबर असांजो छा आहे, टियों नंबर आहे असांजो न्यूक्लियस। सिंधी में जेकॾहिं असां हिननि खे लिखूं त सिंधी में सेल मेम्ब्रेन थी वेंदो जीव घड़े जी झली, ठीकु आहे। साइटोप्लाज़म खे सिंधी में बि साइटोप्लाज़म ई चइबो आहे, ऐं न्यूक्लियस खे छा चइबो आहे, मर्कज़। अच्छा, हाणे इन में जेको क्वेश्चन अची सघे थो पियो त जेको इन जो दिमाग़ हूंदो आहे जीव घड़े जो, कंहिंखे चइबो आहे, जीअं असांजे पूरे जिस्म खे कंट्रोल कंदो आहे दिमाग़ न, ईअं हिन में जेके बि फंक्शन थींदा आहिनि उन्हनि सभिनि खे कंट्रोल केरु कंदो आहे, मर्कज़, न्यूक्लियस।
जेको न्यूक्लियस आहे इहो हिनजो छा आहे, दिमाग़ आहे, ब्रेन ऑफ जेको आहे सो सेल। अच्छा, इन में हिकिड़ी ॿी नंढी हिकिड़ी बॉडी हूंदी आहे हिते साइटोप्लाज़म में, जेको हीअं हूंदी आहे, इनखे चइबो आहे माइटोकॉन्ड्रिया। अक्सर पेपरनि में हिन जे बारे में सवाल ईंदो आहे, छा नालो अथसि, माइटोकॉन्ड्रिया। ठीकु आहे, स्पेलिंग इंग्लिश में मूंखे सही तरीक़े सां यादि न आहे, ॾिसी करे न त ॿुधाईंदोमांव। माइटोकॉन्ड्रिया अलाए छा बि स्पेल अथसि। अच्छा, इहो माइटोकॉन्ड्रिया जेको आहे इहो हूंदो आहे बिजली घर, पावर हाउस। हाणे हिन जीव घड़े में थींदो छा आहे, थोरो हिन ॻाल्हि खे सम्झो। हिन जे अंदरि असां जेकॾहिं खाधो खाईंदा आहियूं न त पोइ उन मां जेके असांखे एनर्जी मिलंदी आहे या जेका ऑक्सीजन हूंदी आहे उहा हिते ईंदी आहे। ठीकु आहे, हे जीव घड़ो उनजी भञ करे या खाधे में जेको उनखे पंहिंजो हिसो मिलंदो आहे ऑक्सीजन जी, उन जी भञ करे उन मां ऑक्सीजन ठाहींदो आहे ऐं जेको आहे सो जेको कार्बन डाइऑक्साइड उतां प्रोड्यूस थींदी आहे। खाधे जी भञ थींदी आहे त ऑक्सीजन हे हुनखे इस्तेमालु कंदो आहे, रत में शामिल करे छॾींदो आहे ऐं कार्बन डाइऑक्साइड जेको आहे सो छा थींदी आहे, प्रोड्यूस थींदी आहे। हाणे कार्बन डाइऑक्साइड असांजे लाइ ईअं जीअं कचिरो हुजे, खाधे खां पोइ जीअं कचिरो बची पवंदो आहे असां डस्टबिन में उछलंदा आहियूं न, हिन में नंढियूं नंढियूं डस्टबिन्स हूंदियूं आहिनि। मां तव्हांखे ॿिए पेज ते ठाहे ॾेखारियां थो, जंहिंखे पाण असां चवंदा आहियूं होल्स, यानी कि ख़ाली जेके आहिनि सो जॻहियूं हूंदियूं आहिनि। बिल्कुलु जीअं तव्हां कीअं केक हुजे हुन में विच में का छुरी विझी हीअं गोल जेको टुकड़ा कढी वठो, ईअं ख़ाली जॻहियूं हूंदियूं आहिनि। हाणे इहे छा हूंदियूं आहिनि, इहे डस्टबिन्स हूंदियूं आहिनि, होल्स हूंदियूं आहिनि। इहे नंढड़ा जेके आहिनि सो जेको आहे सो सुराख हूंदा आहिनि जंहिंजे अंदरि कार्बन डाइऑक्साइड स्टोर थींदी आहे। हाणे हिन सॼे प्रोसेस मां खाधे खाइण खां पोइ असांखे एनर्जी मिली वेंदी आहे न, पाण ऑलरेडी पढ़ी आया आहियूं, तवानाई खाधो खाईंदा आहियूं असांखे एनर्जी मिलंदी आहे। उहा एनर्जी जेको आहे सो हिन में स्टोर थींदी आहे। जीअं असां घर में कीअं बैटरियुनि में स्टोर कंदा आहियूं एनर्जी, यानी कि तवानाई या बिजली, जीअं असां शहर जी एनर्जी जेका आहे उहा ग्रिड स्टेशन में स्टोर कंदा आहियूं, ईअं जेका सेल जी जेका एनर्जी हूंदी आहे, यानी कि बिजली हूंदी आहे या तवानाई हूंदी आहे, उहा किथे स्टोर थींदी आहे, माइटोकॉन्ड्रिया में। तो क्वेश्चन अची सघे थो पियो त कहिड़ो पार्ट जेको आहे उनखे पावर हाउस ऑफ सेल चयो वेंदो आहे, बिजली घर चयो वेंदो आहे। सो असां माइटोकॉन्ड्रिया ते ट्रिक कंदासीं। ठीकु आहे, हाणे हे हुयो जीव घड़ो। असां हिन में जानवर या ॿूटे जी ॻाल्हि न कईसीं। जानवर ऐं ॿूटे जे जीव घड़े में वरी थोरो फ़र्क़ु हूंदो आहे। इहो बि 6वीं क्लास जी साइंस में आहे, त इन करे थोरो हिनखे डिस्कस करे वठूं था।